हेल बि मदई जी वासी गप ऐं धप में ईद मल्हाइण ते मजबूर बणियल। मदई जी जो टाउन ऑफिसर प्यार अली खखराणी मखसूस अमले समेत करप्शन में रुधल। टाउन अमले जी नाअहलीअ सबब स्टेशन रोड ते गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मदई जी मेन गेट अॻियां गुज़िरियल 5 ॾींहंनि खां नालियुनि जो गंदो पाणी बीठल। शहरी सख़्त परेशान, ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर सख़्त तकलीफ़ में, दुकानदारनि जूं दाऊं। वधीक नाज़रीन अचो त ॾिसूं त शहरी इन मामले बाबति छा था चवनि। गंदगी ॾाढी मदई जे शहर में लॻी पई आहे। असांजे दुकान को इहो नालीअ जो पाणी आहे। नालीअ में मुअल कुतो माना नाली बंदि कयूं त जीअं नालीअ जो पाणी रोड ते अचे। गंदगीअ सां वॾी तकलीफ़ आहे। दुकाननि जे अॻियां पाणी बीठो आहे, ॿिए पासे ॾे वञी कोन था सघूं पिया। वॾी तकलीफ़ आहे, फेराइण करण में वॾी तकलीफ़ आहे। बाबा अचे थी, लटा ख़राब था थियनि। भई आहे माण्हू मोटरसाइकिल ते 12 बचे अचनि था, गाॾियूं स्लिपियूं थियूं थियनि पियूं, माण्हू लहनि था, गप में पेर भॼनि था, उन नालियूं बंदि लॻी पियूं आहिनि, कोई सफ़ाई जो इंतज़ाम न आहे। असांखे काई तकलीफ़ कोन्हे, भली पाणी बीठो हुजे, कुदरती निज़ाम आहे। माण्हू पाणी लाइ परेशान लॻा पिया आहिनि। असांजे रोडनि रस्तनि ते पाणी आहे। असांखे तमामु वॾी तकलीफ़ आहे। पाणी बीठो आहे, असांजी दुकानदारीअ ते असरु आहे, ग्राहकीअ ते असरु आहे, माण्हू नथा अचनि, वधि में वधि रोज़ीअ जी तकलीफ़ आहे। हे साईं तक़रीबन ईद खां 2 ॾींहं अवल हुयो, अॼु 5-6 ॾींहं त तॾहिं खां बीठो आहे। तकलीफ़ इहो आहे न, ग्राहक अचनि था न, माण्हू था अचनि, जेको अचे तकलीफ़ में आहे। या को हिते 10-12 ॾींहं आहे। ईद खां अॻु मुसलसल इहो असरु आहे। बसि सफ़ाई थियणु खपे, ॿियो हाणे छा थिए। असांजो इहो बसि टाउन वारनि जी नाली आहे, ॿियो कंहिंजो। असांखे तकलीफ़ बाबा आहे, गंद आहे, मुटरागो जा आहे, गॾ ॿिया टियों बीहनि था, कुल मुटनि था, कनि था, धप आहे, बदबू आहे। असां इन जे में आज़ार में असुल ॿुधायूं त तमामु वधि में वधि आज़ार आहे जेका पंहिंजो हिन खे। पोइ हाणे माना ईद खां पोइ हाणे असां विया आहियूं, ईद खां शुरू थियल आहे जेका पंहिंजो। काई बि तकलीफ़ न आहे। तव्हांजे साम्हूं पाणी बीठो आहे, धप आहे, हवस आहे, माण्हू नक ते तरी था वञनि, तव्हांखे माना तकलीफ़ न आहे। यार तकलीफ़ त बाबा हाणे आहे। नाली इहा नाली जाकू ठही आहे, 15-17 साल गुज़रिया आहिनि, खुली न आहे नाली। इहा वॾी भरिजी वई आहे। नाली हेठां सेक कढियो आहे अची अंदरूं। सको जेको माण्हू अचे थो गप में घुमे थो, हे हो। तकलीफ़ त आहे भला न आहे छा। तकलीफ़ त इहा ॾिसो था त बदबू, धप, हर शइ इहो गंदगी आहे ॾाढी। इन जो त आज़ार आहे, वॾो धंधो ई नथो थिए, रोज़गार ई नथो थिए माण्हूअ जो कंहिंजो बि। घुमणु फिरणु माण्हूअ जो को निमाज़ी आहे, को कीअं नंढा ॿारड़ा मौसूम या नियाणियूं अचनि थियूं, उहे थियूं वञनि त उन्हनि सां बि वॾी तकलीफ़ आहे। सवारीअ सां तकलीफ़ आहे। इहो त वॾो आज़ार आहे। टाउन वारनि जी आहे, ॿियो वरी कंहिंजी आहे। पघारूं हेॾियूं सारियूं खाइनि था, बाक़ी हाणे सफ़ाई नथा कनि। न खां 2 ॾींहं बसि साईं, हाणे उनखे केरु चए। इहो ईद जे ॾींहुं, भलारे ॾींहं ते बि इहा एॾी बदबू, गंदगी, एॾो असांखे जा आज़ार। पोइ हाणे छा कयूं, कंहिंखे तव्हां ॾियूं। हे ईद खां अॻु में खोड़ी पाणी आहे, छो त अॻियों कुतो मरी वियो, उहो नाली बंदि थी वई। उन करे उहो अॼु कढियो अथऊं। बहरहाल अञा पाणी जो बहकिरो न आहे, छो त मथां पाणी वञे नथो परते, जंहिंजे करे नालियूं भरी पियूं आहिनि। निमाज़िन खे तकलीफ़ आहे, पाणी गंदो पाणी आहे, स्मेल आहे, बदबू आहे, स्मेल थी अचे हिन मां। असांजी इहो चवणु आहे, महिरबानी करे हे पाणी ख़राबु इहो निकिरी वञे, किन निकिरी वञे, साफ़ नालियूं सफ़ा थी वञनि, जीअं आवाम खे का शिकायत न थिए। त बिल्कुलु आहे, किन लॻो पियो आहे। तव्हां ॾिसो था पाण, किन त लॻो पियो आहे। हिननि खे कोई चवण वारो ई कोई कोन्हे को। आवाम परेशान लॻो पियो आहे। बिल्कुलु हाणे हिननि लाइ मसइलो हल कयो वञे न। साईं ॿार बचो आहे, गाॾी आहे, रस्तो आहे, हर को वञी माना आज़ार लॻो पियो आहे शहर में। ऐं 6-7 ॾींहं आहे, ईद खां लॻो पियो आहे इहो।